नाज़रीन असी हिन वक्त सिजावल जुणे जो हाई स्कूल में मौजूद आहियूं जिते उस्तादन पारां जो है सिंध के तालीम के सेक्रेटरी पारां 6 ज़िलनि के अंदर जो उस्तादन जो नओ सिस्टम मुतारफ़ करायो है जैमें पंहिंजी हाज़िरी लगाए स्कूलन में पंहिंजे मोबाइल फ़ोननि ते वेब ते सुबह जो 8 बजे प्रेजेंट ऐं मंझंदि जो 2 बजे मोकल के टाइम ते लगायो पंहिंजी हाज़िरी यकीनी बनायो जैमें उस्तादन सां मसला आहिनि अचो तो पहिरियों ॾींहुं उन ते ॻाल्हि ॿोल कयूं। टाइम ते पहुता 8 बजे 10 मिनट ते पहुता तो यको कोशिश कई थे तो रेंज न पई ॿुधाए तो रेंज में न आयो वेठा था असां स्कूल में सिग्नल न पिया ॿुधाइनि असां इन करे घड़ी घड़ी हणूं पिया जंहिंमें जे करे असांजी एब्सेंट लॻी वई। टाइम ते पहुतासीं सिग्नल न पई खणे वॾी कोशिशि कईसीं पर वरी एब्सेंट थो ॾेखारे भला छा मसलो आहे। असम में ये सब टेक्निकल मसला आहिनि जिन खे हिननि सही तरह कयो बि न जल्दी में हिननि एप्लीकेशन लॉन्च करे छॾी आहे। हाणे कुझु असां उस्ताद सभु वेठा आहियूं कंहिंजो लॻे ई कोन थो त तव्हां प्रीमिसिस में ई कोन आहियो हालांकि स्कूल जे अंदरि बिल्कुलु क्लासनि जे अंदरि बीठा आहियूं पर पोइ बि उहो चए थो तव्हां स्कूल जे प्रीमिसिस में न आहियो कंहिंजो जेको आहे उहो टाइम नथो लॻे। असां पंहिंजे तालके सतह ते बि जेको आहे सो बाइकाट था कयूं पिया छो त जीअं ही पहिरियों ॾींहुं हुयो पहिरें ॾींहुं अचण सां मुख़्तलिफ़ जन तां टेलीफोन आयो त हिते जेको आहे नेट सिस्टम कमु कोन थो पियो करे असांजे हाज़िरी सिस्टम जेको आहे सो नथो लॻी सघे। इहे काफ़ी शिकायतूं आहिनि उन जे करे उस्तादनि वटि तमामु घणा ख़दशात आहिनि त असां स्कूलनि में टाइम ते वञूं हाज़िर बि रहूं ऐं असां उन में जेको आहे सो गैर हाज़िरी जी लिस्ट में अची वञूं उन जे करे इहे तमामु घणा ख़दशात आहिनि। इहे ख़दशात जेके दूर कया वञनि। टाइम सां हिते पहुतासीं एप्लीकेशन जेको आहे सो लॉगिन कईसीं त उन में जेको आहे सो हाज़िरी लॻे ई कान पई एप्लीकेशन सही नमूने सां लॉन्च कई ई वई न आहे उहा प्रॉपर कमु करे ई नथी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उस्तादनि खे परेशान कयो आहे ॿी का बि ॻाल्हि न आहे। गवर्नमेंट खे असां इहो चवंदासीं त जेको आहे सो कंहिं बि स्कूल में कोई नेटवर्क कमु कोन थो करे पियो इहो सरासर ग़लति आहे ऐं असां पंहिंजी PTLF खे अपील कंदासीं त हिन जो बाइकाट बिल्कुलु सही आहे ऐं बाइकाट करणु घुरिजे जेको आहे सो जंहिं करे उस्ताद सवेरे टाइम सां अची बीहनि था पिया ऐं नेटवर्क कमु कोन थो करे पियो ही पंहिंजो जेको आहे सिस्टम ख़तमु कयो वञे। नाज़रीन अवी इन उस्तादन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके उस्ताद अची रहिया आहिनि त असां सां जेका आहिनि हिते सिग्नल ॿियो मसइलो जेको नओं ही तालीम खाते सिंध तरफ़ां मुतारफ़ करायो वियो आहे एप्लीकेशन वारो असां रोज़ जे रूटीन मुताबिक़ स्कूल में मौजूदु आहियूं ॿारनि खे तालीम त ॾेई रहिया आहियूं मगर असां जेको आहे एप्लीकेशन मुताबिक़ कोशिशि कईसीं मगर उन ते जेको आहे एप्लीकेशन खुले ई नथी ऐं उन में असां ॼण गैरहाज़ुर आहियूं। सिस्टम खे बहितर तरीक़े सां कयो वञे त जीअं उस्तादनि जूं ॾुखियायूं ख़तमु थी वञनि। कैमरामैन एजाज़ जलपानी सां गॾु अंसार जलपानी KTN न्यूज़ सिजाल जुणे जो।